आज कहाँ हैं उनके नुमाइंदे जो हमारी बातों सुने। असांजो मसलो इहो आहे त असांजे क़ब्रिस्तान ते आगा रफ़ीउल्लाह 20 ऐं 500 फुटनि ते कब्ज़ो पियो करे। हालांकि उनजो पंहिंजी प्लाटिंग अलॻि आहे, पर ज़बरदस्ती असांजे क़ब्रिस्तान ते कब्ज़ो पियो करे। ॿियो असांजो मसइलो इहो आहे त साबिक़ा टाउन काउंसिलर शीरी नाले जो आहे, उन क़ब्रिस्तान जे ज़मीन खे लीज़ करे छॾियो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त क़ब्रिस्तान जी ज़मीन कॾहिं लीज़ थियो आहे? ऐं क़ब्रिस्तान में तव्हां वञी हाल ॾिसो, उते रेती बजरी जो अड्डो आहे, उते कारखाना क़ाइमु आहिनि, क़ब्रिस्तान जे ज़मीन ते दुकानूं आहिनि, जाइ इंसाफ़ आहे। असांजे पुराणो क़ब्रिस्तान जॾहिं 1.5 साल पुराणो 150 पुराणो क़ब्रिस्तान, उहो जेको आहे लैंड माफिया वारा जंहिंमें वॾो हथु जेको आहे न आगा रफ़ीउल्लाह जेको पीस पाड़े जो MNA आहे, उहो असांजे उन ते ज़ोरी कब्ज़ो पियो करे। असां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, DC खे ॾिनियूं आहिनि, थाणे खे ॾिनो, को असांजी सुनवाई कोन थो थिए। हमें और कुछ भी नहीं चाहिए, हमें सिर्फ कब्रिस्तान चाहिए, रोटी कपड़ा कुछ भी नहीं चाहिए, सिर्फ कब्र